पंजड़े 18 फुट हमराह जो कद 40-42 मण गोश्त रुंडे जे पुटन रुगो ब डंडा छाया अथसि लाश लॻो पियो आहे रुत उत जबरा तुंहिंजी इन हरकत खां पोइ जबर मूंखे पक थी वई त हिन पूरे ॻोठ में तो जहिड़ो कमीणो को ॿियो नथो थी सघे। ॾाढी सुठी तारीफ़ कई तूं चई छेलो कोन आहे तुंहिंजे लाइ? छेलो एतिरो आहे पाण जहिड़ो को उठ कोहो उठ चले मां छा थींदो? उठ कोहण खां अॻु में थोरो सोचजांइ मता उन उठ जी लत जे हेठां अची ऐं पिचकूं निकिरी वञनि। जबर केर तो पेरनि जे हेठां अचे कंहिंजूं पिचकूं निकिरनि या त तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तूं सिधो मैदान में अची मूंसां जहिड़ो वारींदे या कमीणाए त छॾे। मूं खुलियल दुश्मनी क़बूल कई हल साईं मां डूंगर खान खे बि मां रावल खान खे बि ज़हर ॾेई मूं दुफ कयो तुंहिंजे बादशाह मीर खे बि मूं मारियो हाणे मां ॾिसां त तूं मुंहिंजो छा थो बिगाड़ी। जबर जॾहिं मां बिगाड़ण ते आयो साईं न त अहिड़ो बिगाड़ींदो साईं जो टाको ई न लॻंदो न कोई मां तो वांगुरु इहो लिकी या कमीणाए पारो जहिड़ो कंदो साईं सिधो मैदान ते अची सऊं सिधो जहिड़ो कंदो साईं अकल ॾेई सिंध में उहा कुहाड़ी हणंदो साईं जो रत कुत्ता बि न छॾींदई। ख़बर पइजी वई त चाकर खान खां हे ना उमीद थी हेॾे मूं ॾे आयो चाकर खान हिन जी हिकिड़ी बि न ॿुधी हूंदी तंहिंजे करे हिते मूंखां बि तो ड्राड़ियूं हल। कासिम मुंहिंजे मोटरसाइकिल जा पैसा केरु भरे ॾींदो? यार तू दोस्ती में मोटरसाइकिल जा पैसा नथो छॾे सघी? यार कासिम दोस्ती में जेको मूंखां पुॻो मां तुंहिंजे लाइ कयां पियो भई घर जा सामान त मां कोन खपाईंदुसि न। 15-20 हज़ार जी गाॾी तू एॾो परेशान छो थियो आहीं? भाऊ 15-20 हज़ार जो दौर वियो ये 40-50 हज़ार जी गाॾी हुई। ठीकु आहे मां तोखे 50,000 करे ॾींदुसि पर मूंखे तूं कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾे। पैसा भरे ॾिने पर ॾींदे किथां? किथां बि ॾियां पर मां तोखे पैसा भरे ॾींदुसि। हाणे घर पी खे छॾ वञ मानी तयारु करा मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। ठीकु आहे पोइ तूं वरी उताक ते वेह त मां मानी खणाए थो अचां। सिकू छा है नाराज आहीं? नाराज हुजां या राज़ी हुजां भला तुंहिंजो हुन में छा वञे? ॾिस सिकू मां त तोसां सभु कावड़ी छॾे ॾिनियूं आहिनि। मां तोखे सुञाणियां थो मूंखे मुंझाए न मूंसां खिली किन इहे ॾंद कढी मूंखे मुंझाए पोइ वरी बुक मिटीअ जो भरी मुंहिंजी हणंदी मोह में। कसम सां सिकू मिटी कान हणंदी साईं। कसम न खण कसम कूड़ी। छा मां कूड़ी आहियां पोइ? हा पहिरें नंबर जी तूं कूड़ी आहीं वञी ॿिए कंहिंजे मुंहुं लॻ मां तोखे सुञाणियां थो चङी तरह। पहिरियां इहे डांस नखरा कंदी ॾंदड़ा मूंखे ॾेखारींदी पोइ वरी कंदी मूंखे बेइज़तो वञी कंहिं ॿिए जे मथे ते लॻ। ही पाण खे सम्झे छा थो वञी मर ही सम्झे तो सोनी एतिरी सस्ती आहे मुंहिंजो ॼणनि लाइ हाँ तो फाटे। सोरठी चाकर खान खे चवंदी न छा चवां चाची? त हैदर खे पंहिंजे घर में कम जे लाइ रखी। चाची ईअं न कयूं त हैदर खे उताक जे कम सां या बनी बारे जे कम सां लॻाए छॾियूं। न मां जेकॾहिं हैदर मुंहिंजी अखियुनि ॾियाॾो न हूंदो न त मां परेशान रहंदसि ऐं घर जो बि कमकार मूंखां सही तरह कोन थींदो। पर कहिड़ो ख़ौफ़ चाची? सोरठ सभु कुझु ॼाणींदे बि वरी पिछी थी न। चाची अदा सोट खे कुझु बि न चवंदो उन जो ज़िमो मां थी खणां।
धीअ ॿिया बि दुश्मन खुटा कोन आहिनि। जेकॾहिं मूंसां भलाई करी थी हैदर खे घर जे कम ते रखड़ा मां तुंहिंजी थोराई थी रहंदसि। मां पंहिंजे हैदर खे पंहिंजे अखियुनि जे आॾो रखण थी चाहियां, न त मां परेशान थी ईंदसि ऐं जीअं वरी मरी वेंदसि। जेकॾहिं उनखे कुझु थियो त तोखे ख़बर आहे उन खां सवाइ मुंहिंजो केर बि कोन्हे। ठीकु आहे चाची, मां चाकर खान सां ॻाल्हाईंदसि, बाक़ी फ़ैसिलो चाकर खान कंदो, तव्हां परेशान न थियो। मूंखे पूरी पक आहे त तूं थोरो बि ज़ोर रखंदीअ न चकर खान ते त हू तोखे इनकार कोन कंदो। चाची, मालिक भलाई कंदो, तूं संभाल पाण खे। साईं, जेके तोसां अॼु मलह करे विया, छा तूं उन मां अंदाज़ो नथो लॻाईं त जाबर केॾो ख़तरनाक आहे? इहो ई जाबर चाकर खाने खे बेवकूफ़ बणाए सघे थो, त छा हैदर खे बेवकूफ़ कोन बनायो हूंदई? हाँ सुणा सही थी चई। कुछ मोड़ी ॻाल्हि सम्झ में अचे थी। अदे के मारण में सिर्फ हैदर जो हथ न आहे, इन में जाबर भी शामिल आहे। थी सघे थो जेको तोखे हैदर ॿुधायो हुजे इहो ई सच हुजे। जेकॾहिं तूं इन ॻाल्हि खे तस्लीम करी थी त अदे के मारण वारा जाबर ऐं उनजा माण्हू आहिनि त सोना साईं पक ॼाण त उहे हैदर खे बि कोन छॾींदा। बाक़ी हैदर जेकॾहिं बची वियो आहे त हिन जे पक ॼाण त अदे खे मारण में हैदर जा पका हथ आहिनि। छो त ॻाल्हि में कुझु मुड़े ॻुड़ा अदे जो हैदर वटि रहण, अधु राति ताईं अदे खे होटल ते ॿिहार ऐं उन खां पोइ वरी राति जो हुनखे वापसि वठी अचणु, इहा इतफ़ाक़ जहिड़ी ॻाल्हि न आहे। सोचण सम्झण का साज़िश आहे। बख़्श तमामु कंहिंखे कोन कंदुसि। जंहिंजा बि हथ अदे जे रत में रंगियल हूंदा उनखे त ॻोल्हे मारींदुसि। तूं ई त चवीं थो त चाकर खान तोखे पुठी ॾेई छॾी आहे, पर सांवल जेको बि फ़ैसिलो करी न त सोची समझी कजां। ॿार त मां बि न आहियां जो ईअं ई कदम खणंदुसि। हर कदम सोचे समझी खणंदुसि। अहिड़ी रांदि खेॾंदुसि जो रूंडे आहिनि जाबर खे ख़बर ई कोन पवंदी त हुन सां हशर अहिड़ो कीअं थियो ऐं कंहिं कयो। हैदर न सलाम न दुआ ईअं ई लिखो वञी को। दुआ सलाम सजणनि सां कबी आहे, दुश्मननि सां न। असां ॿिन्हिनि जो दुश्मन हिकिड़ो ई आहे। तूं मूंखे पंहिंजो भाउ सम्झ, दोस्त सम्झ, सजण सम्झ। खणी जो असां सोटरनि जे विच में इख़्तिलाफ़ ज़रूरु आहिनि, पर मां उनखे पंहिंजो दुश्मन कोन थो सम्झां। तूं भली मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झ, पर सांवल तुंहिंजे मारण लाइ कुहाड़ीअ खे रोहीअ ते सफ़ा ब्लेट करे रखी अथई ऐं इहा ई हुनजी कोशिशि आहे त हिन कुहाड़ी सां हैदर जी मुठी लाहींदुसि। जाबिर, जेकॾहिं मूं मथां वार थियो न त तूं बचाइण जे लाइ न अचिजांइ। वॾो को बेवकूफ़ माण्हू, हिकिड़ो माण्हू तुंहिंजे कसम क़ुरान ते बि यकीन न पियो करे, पोइ बि तूं हुनखे पंहिंजो सजण सम्झो वेठो आहीं। मूंसां हेॾी हमदर्दी छो? छाजे लाइ? छा सोट शमीर जी मूंखे बि ज़हर ॾींदे? जे मूंखे तो मां को खौफ़ हुजे हा, तोखे मारणो हुजे हा न, त उन्हे राति जंहिं राति शमीर खे मारियोसीं तोखे बि घोटे छॾियूं हा। पर तूं असांजो दोस्त आहीं, असां तुंहिंजो ख़्यालु था कयूं। असां ॿिन्हिनि जो जे दुश्मन आहे न उहो हिकिड़ो ई सांवल आहे। जे तूं साथ ॾे रस्ते तां हटाए छॾियोसि, पोइ तूं टेकियो घुमंदो वति। हैदर, मुंहिंजी हिन ॻाल्हि ते गौर कजांइ, सोचजांइ, पोइ तोखे ख़बर पवंदी त जाबर खान सही आहे या ग़लति आहे। मां सुणी वञूं था पार जो ॾाज वठण। इन ते त असां वञूं, पोयां तां तालो ॾेई वतो रुलंदा। ओ मां, मुंहिंजो ॾाजो वठण लाइ केरु ईंदो? मूं वटि एतिरा पैसा ई कोन्हनि पियल जो कुंवार सां गॾु तुंहिंजो बि ॾाज वठां। ओ दा, हाणे ॾे मूं अम्मा सां। अम्मा वीचारी छा करे? अम्मा खे त मूं चयो त मूंखे 3 जोड़ा वठी ॾे। मस हू वञी करे 2 जोड़नि ते राज़ी थी आहे।
हिकिड़ी ॻाल्हि ॿुधां आदि, शादी तुंहिंजी त न आहे जो 3 जोड़ा थी वठी, हाँ? मां पंहिंजी शादी ते पूरो 50 जोड़ वठंदसि, सम्झी वई न मुंहिंजा दिलशेर बा। सभिनी खे पंजी लॻी पई आहे। ओ बाबा बाबा हिन टाइम सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजो सोचो बसि। पोइ भला ॾियो लख खन त मां तुंहिंजो बि ॾाज वठी अचां। लखु हिन दौर में लख जो को वैल्यू ई कोन्हे को। तूं छा थो सम्झी त लख में मां ॾाज जी ट्रक भरे ईंदसि? तूं वञी कुंवार जो ॾाज वठी अच, पसीने ते हथ पेर हणूं था। जेकॾहिं कुझु थिए थो त ठीकु, केरु नथो थिए त तूं हाणे हीअं कजांइ, पेतीअ में ढिकर मितर विझी भई पेतीअ खे छड़काइजांइ। को भला वांदो असांजो पेतीअ जो तालो खोले ॾिसंदो। बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, जॾहिं हाणे तो क़ासिम खे आज़ाद कयो आहे, असली मकान मां रौनक ई ख़तम थी वई अथई। मोर ॻाल्हि लक जी कई अथई। जॾहिं कान्हे हितां वियो हलियो, कंहिं महिल चुंडियूं वणंदा हुआसीं, कंहिं महिल चांहि चुस्की बि पियारींदा हुआसीं, कंहिं महिल सुकल पापा खाराईंदा हुआसीं, असली रौनक लॻी पई। माने तव्हांजो मक़सदु इहो आहे त हिन मेखाने तां हिकिड़ो वञे त वरी ॿियो अचे। अरे मेखानो आहे को ओताक न आहे निभागा। ईअं वारे छा कंदासीं? जेसिताईं दीदी को ॾोहारी मोकिले त पोइ तुम्हारी मोबाइलड़ी में बि बैलेंस अची वेंदो। पोइ त साईं जा ड्रग ई ड्रग हूंदा, पोइ त साईं जा दरिया हूंदा। कादर ऐं वज़म्पी मणनि जा मण हूंदा, सुल्फियूं बि ज़णबियूं हूंदियूं, ज़णबियूं। अरे बाबा ईअं बि मुंहिंजी भाणजी मूंखां कंध कोन कढाईंदी। मां थोरी सैलरी मिस कॉल हणांसि न, 1000 रुपए जो नोट मुंहिंजे अकाउंट में अची वेंदो। पर संगत ॻाल्हि ॿुधो न बाबा, न्याणी जो ॿार आहे, उनखे हर रोज़ तकलीफ़ ॾियणु सही न आहे। बस दुआ कयो त वरी को क़ासिम जहिड़ो गिची में लॻेसि, पोइ त मैखाने में रौनकूं ई रौनकूं हूंदियूं। ऐं असांजी ज़रूरत पवे त पोइ त बबल रौनकूं ई रौनकूं हूंदियूं। अरे बसि रजू बसि, घणो होल न कर, गुर्दा फेल थी वई न, इहो गैस वारो खोपो मुंहं ते चढ़ियल हूंदई। बाबा जेको आहे उन ते शुकुर कयो, ईअं न बा? हा शुकुर आहे। छोकिरो घर में वेहे कोन थो, न्याणी मनवाह में वेठी आहे। दादलीअ न्यापो कयो आहे, न्याणीअ लाइ कुझु ॾाज वठंदी ऐं मां बि वठंदमि। असां शहर वञूं था, तूं घर में वेहिजांइ। मां घर में आहियां, न्याणी खे अकेलो वनवाह में छॾे ॿाहिरि कोन वेंदुसि, पर तूं मोटण जी कजांइ। मुंहिंजे मोटण जो आसरो न कजांइ, ज़रो ज़रो करे सामान वठंदासीं, उते ई सिज लही वेंदो। ॿुध त सही, ॻाल्हि कर, देरि पई थिए। बेली जेकॾहिं तूं सिज लाइ ईंदीअ त 2 पहरनि जी मानी केरु कंदो? खीर पियो आहे, चांहि ठाहे, दुकान तां बिस्किट वठी मिड़ई वेलो टारे छॾिजो। बाक़ी राति जो सवेर मानी करे वठंदासीं। वापसी में असां लाइ न सही, पर न्याणी जे लाइ कुझु खाइण लाइ वठियो अचिजांइ। उहो यादि आहे, तूं हुनजो फिकुर न कर, तूं बसि घर में वेठो हुजिजांइ, ॿाहिरि काॾे न वञजांइ। हल माई सफ़ा घोड़े ते चढ़ियो थी वञे, मां घर विया, माना घर जो मर्द ई न आहियां। अबो मां त पातो आहियां। आख़िर सावल तो छो ई छाजे लाइ अची वियो? हुन ॾींहुं तोसां कहिड़ी दुश्मनी आहे? सावल सां को अॼुकल्ह जी दुश्मनी कान्हे का, पुराणी दुश्मनी आहे, हलंदड़ आहे। चोरी छपी उतां कते 2-3 रंबूटा हणियो कुते आंगुर, कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई। पर मूं त ॿुधो त हू तोखे बेहोश करे निकिरी वियो। कुझु बि थियो, उहो वक़्तु वियो गुज़री। हाणे तूं का ॿी ॻाल्हि कर। हाणे अकेलो थी वियो आहीं, इन करे तुंहिंजे मथां दुश्मन वार था कनि। पहिरियां आदो क़ासिम ऐं तुंहिंजा सोट तोसां गॾु हूंदा हुआ त ॻोठ में कंहिं में बि हिमत न हुई जो तो में हथ विझनि। सभाई अकेलो ज़रूरु थियो हा, पर जाबर अञा कमज़ोर कोन थियो आहे। सावल खां इहो पाप पलात गाए वॼाए कंदुसि, सॼो ॻोठ राज ॾिसंदो। झेड़े करण खां पहिरीं क़ासिम खे आज़ादु कराए वठि। अॼु रेस चाकर खान खे सांवल जी दाह बि ॾेई अच। रेस सां त अॼु ई वञी मिलां थो, बाक़ी अधो क़ासिम आहे, ॾींहं ॿिनि में अची वियो।
जे वल्लू खे मारण में तुंहिंजा हथ न आहिनि त सिकू खे बि बञाए वठ। सिकू जॾहिं बि ठोकर खाईंदो न तॾहिं अची जाबिर ख़ान जे पेरनि में पवंदो, तॾहिं ख़बर पवंदसि त घणे वीह सवा। हाली मूं छूट छॾींदोमांसि। हले मल टुके डुकी डुकी नेठ थकबो। मां त तव्हांजो ताबेदार आहियां अम्मा। बाक़ी जेको मुंहिंजो नुक़सानु थियो आहे इहो मूंखे केरु भरे ॾींदो? तो सुञे वटि हुयो छा जो तुंहिंजो नुक़सानु थियो आहे? तुंहिंजो जेको बि सामान हुयो उहो त तोखे मामा वापसि करे ॾिनो न। अञा तुंहिंजो कहिड़ो नुक़सानु थियो आहे? हिकिड़ी मोबाइल हुई उहा वापसि कया। खीसे में 10,000 हुया, उहे बि खाई खपाए रहे छॾियनि। ऐं दोस्त जी उधारी मोटरसाइकिल काहे हुयुसि, उहा बि खपाए छॾी अथनि। हाणे उहो दोस्त मूंखां मोटरसाइकिल जा पैसा थो भराए, पूरा 50,000। मां किथां आणियां? कासिम तूं रड़ियूं न कर, तुंहिंजो नुक़सानु तोखे मां भरे ॾींदसि। हाणे तो रुगो कम जी ॻाल्हि ॿुध त तोखे छा करणु। कुझु करण लाइ मूंखे मोटरसाइकिल खपे ऐं ख़र्च लाइ मूंखे कुझु पैसा खपनि, तॾहिं त काॾे निकिरी सघंदुसि। ठीकु आहे कासिम, मां तुंहिंजे मोबाइल अकाउंट में 50 हाणे मोकिलियाएगी, 50 वरी सुभाणे मोकिलींदीसांइ। तूं हाली कुझु ॾींहं हिन मां कमाए वठ। पोइ केॾी महिल थी मोकिली पैसा? तो वटि पैसा पहुची वेंदा। पहिरियां कम जी ॻाल्हि ॿुध। हुकुम अम्मा हुकुम। त पोइ ॿुध कासिम त तोखे छा करिणो आहे। अम्मा ए वटि बिस्किट, छो जो घर में माणे आहे कोन। अॼु तोखे चांहि बिस्किट ते गुज़ारो करिणो पवंदो। तुंहिंजी माउ शहर वियल आहे, घर में ॿियो अहिड़ो आहे ई कोन जेका मां मानी करायां। का ॻाल्हि न आहे बाबा, उहा बि मूंखे एतिरी बुख नथी लॻे। अम्मा अल्लाह आबाद करई, न्याणनि खे वनवा में घणो ई खाराइणो पवंदो आहे, पर मां तोखे त ख़बर आहे असांजा हाल इहे आहिनि। बाबा तव्हांजे मथां का बि मयार न आहे, मूंखे समूरे हाल जी ख़बर आहे। अम्मा घर में जेका मूड़ी सूड़ी रखियल ई उहा सभु वेड़े तुंहिंजी मां ॾाज वठण वई आहे। जेके बि 2 जोड़ा ॾींदो मां हुन में ई ख़ुशि आहियां। अम्मा तूं त हिकु जोड़े में बि ख़ुशि आहीं, पर असांजो फर्ज़ बणिजे थो तोखे कुझु न कुझु ॾियूं। मतां रूंडे वारा चवनि त ईअं ई 3 वॻनि में कढी छॾियूं। बाबा परे न आहियूं, गॾु ई आहियूं। जॾहिं मालिक साईं तव्हांखे ॾींदो त ज़ोरी बि तव्हां खां खणी वेंदुसि। अमड़ असांजी जेका ज़िंदगी आहे न असां तोसां निभाईंदासीं। पोइ आहे तुंहिंजो भाउ तोसां निभाए अलाह न निभाए। बाबा अदा बि मूंखे भाईंदो आहे, मूंखे पक आहे त उहो बि मुंहिंजो ख़्यालु रखंदो। अम्मा मालिक साईं सदाईं ख़ुशि ऐं आबाद रखंदी। हाणे हे बिस्किट तूं खा, चांहि करे थो वठां, ठीकु आहे न मां? साईं करे करे सोचींदो आहियां त अदा ऐं बाबा साईं जी कातिल हसीना बेगम आहे। वरी कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त हिते हसीना बेगम खे बाबा साईं अहिड़ी कहिड़ी तकलीफ़ ॾिनी जो हुन एॾो वॾो कदम खयो। थी सघे थो त तव्हांजा ख़्याल ग़लति हुजनि साईं। खुदा करे ईअं ई थिए, पर जेकॾहिं पक्का सबूत मिली विया ऐं साबिती थी वई त इन्हे सभिनी जे पोयां हसीना बेगम जा हथ आहिनि त पोइ सुरड़ मुंहिंजे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी थी। खणी जे हसीना बेगम तबियत जी सख़्त ज़रूर आहे, पर इहो कदम हू नथी खणी सघे। का बि अहिड़ी औरत न हूंदी साईं जेका पंहिंजे मुड़ुस खे माराए। इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। ख़ैर तूं ॿुधाए तो कहिड़े कम जी ॻाल्हि पई कई? साईं मां इन जे करे आई आहियां त चाची वरी मूंखे मिंथूं पई करे त हेदर वांदो घुमंदो फिरंदो वते थो, उनखे तव्हां कंहिं कम ते लायो थो। बनी वारो तो हू कोन कंदो, और ताकते बि अहिड़ो को ख़ासि कमु न आहे।
त पोइ तूं ई ॿुधाए त मां उन जे हवाले कहिड़ो कमु कयां। घर जो ॿाहिरियों सामान घुराइण में ॾाढी तकलीफ़ थींदी आहे, जे तव्हांखे मुनासिब लॻे त। मूंखे छॾ साईं, जेकॾहिं तोखे मुनासिब लॻे थो त पोइ ठीकु आहे, तूं भले उनखे कम ते विहारे छॾ, मूंखे को बि एतिराज़ न आहे। हलो केर? अदा मां कासिम थो ॻाल्हायां। अरे निभागा वॾो परेशान कयो अथई, फोनूं हणी 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 किथे एतिरा ॾींहं। जाबर मूंखे रे ॿ लफ़्ज़ मां थी ॻाल्हायां। तूं सब्र कर, तोखे ॼाण थो साह न वञे। केरु आहे अदा? केरु हूंदो? छल न मुॾे काल अचे, कन हयो बीठी हूंदी मुॾे। अच्छा भाॼाई आहे छा? हा हा, तो वारी भाॼाई। हाणे ॿी ॻाल्हि हिनखे छॾ, तूं इहो ॿुधा त हिनमहिल किथे आहीं? अदा मां फेरोज़ वटि तरसल आहियां, जॾहिं हुकुम थिए त मां वापसि अचां। सुभाणे वञी रेस चाकर खान सां मिलंदुसि, पोइ तोखे ॿुधाईंदुसि त छा करिणो आहे। अदा जेकॾहिं तो इहो सोचियो आहे त तूं मूंखे रेस जे हवाले कंदे, त पोइ मां कॾहिं बि वापसि कोन ईंदुसि। जेको बि क़दम खणंदुसि तुंहिंजी भलाई में कंदुसि। तूं वधीक सियाणो न थी, मां पंहिंजे भाउ खे कीअं मारणु ॾींदुसि। हाणे कन खोले ॿुधी छॾ, जेकी तोखे न मां पटी पढ़ायां ईअं ई करिणो पवंदी। अदा जेको बि क़दम खणी सोचे सम्झे खणिजां। मसे मसे मुसीबत मां जान छॾाई आहे, वरी मूंखे कंहिं नई मुसीबत में न विझजां। छा तोखे पंहिंजे भाउ जाबिर जे मथां भरोसो न आहे? अदा भरोसो आहे, मूंखे तव्हां मथां ई भरोसो आहे। हाणे फोन बंदि कर, दिलजाए रख, सुभाणे तोखे सॼो हाल हवाल ॾींदुसि। फोन मां लिखतो न अच। केतिरो चबी मूंखे बि फोन ॾे, ॿ लफ़्ज़ ॻाल्हायांसि, यको बि पाण ॻाल्हाई। सुभाणे ॿिए ॾींहुं वठी ईंदोसांसि, पोइ लागी थी वेठी कचहरी कजा, कढजांसि हिन घरां। ॿुधो यार, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त इहो चाकर खान इन बिल्डोज़र जाबिर खान जे कयल ड्रामे ते एतबार कीअं करे इहो? बाबा चाकर खान जो सावल जी सिफारत ते यकीन न आहे रहियो, इन जे करे जाबिर जे ड्रामे जे मथां यकीन करे वियो हुजे। अदा चाकर खान जो जाबिर मथां शक ख़तम कोन थींदो ऐं अंदरूनी तरीक़े सां इन मसइले जी जांच ज़रूर कराईंदो। बाबा मां इन करे परेशान आहियां त गुलशेर जी शादी में को रोलो न पइजी वञे। बाबा बाक़ी ॿ ॾींहं आहिनि, तूं परेशान न थी, कहिड़ा ॿ ॾींहं बि गुज़री वेंदा। अरे बाबा मां कीअं न परेशान थिया, तूं त ॿिनि ॾींहंनि जी ॻाल्हि थो करी। अरे तुंहिंजे निभाग जा 2 कलाक बि ॿेड़ो मोड़े सघनि था। सचो आई बाबा, सचो आई। अरे तूं पंहिंजो वात बंदि कर, अहिड़ो निभाग बि न आहियां जहिड़ी बाबो ॻाल्हि थो करे। अरे ॾिसंदासीं तुंहिंजे निभाग खे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, आख़िरी ॾींहं ते, लास्ट ॾींहं ते जेकॾहिं इहा छोरी वनवा मां न उथी न त मुंहिंजे कब्र ते अची बुजा ॾिजांइ। अहिड़ियूं जो वायूं कढंदे बाबा, ज़ाहिर अपाड़ियूं त पटिजंदियूं न। ओ अदा बाबा जी वाइन खे छॾ, को अहिड़ो पीर मुर्शिद ताड़ जंहिं खां दाॻो पाणी करा त तुंहिंजी जान छुटे ऐं जल्दी में तुंहिंजी शादी थी वञे। ऐं हा, तोखां पोइ मुंहिंजो नंबर लॻी वञे। बाबा ख़ुदा न ख़ास्ता हिन जी शादी थी वई त पोइ त इहा मथे जी भलाई आहे, पर बाबा तुंहिंजे शादीअ जो नंबर ॾींहुं क़यामत ते लॻी। यार बाबा सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।